बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। या हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी दुआ आहे, चई मुंहिंजा पालनहार मूं लाइ खोल मुंहिंजो सीनो ऐं सवलो कर मूं लाइ मुंहिंजो कमु ऐं खोल ॻंढि मुंहिंजे ज़ुबान जी, यानी मुंहिंजे ज़ुबान जी हॿक लाइ, त जीअं उहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि। पाण सिखूं था पिया तजवीद, ऐं हींअर असां सिखूं था पिया हरकत जूं निशानियूं। लास्ट टाइम असां वीडियो 7 सिखियोसीं, उन में हरकत जूं निशानियूं सिखियूं, ऐं अॼु कुझु सिखियूं ऐं कुझु असां अॼु सिखंदासीं, जेको आहे वीडियो नंबर 8। माना टोटल 16 वीडियोस थींदा इंशाअल्लाह ताला, उन खां पोइ अॻिते हलंदासीं। हाणे क़ुर पाक में ही थोरो रिवाइज़ था कयूं, माना जेको पढ़ी आया आहियूं हरकत जूं निशानियूं। ही वीडियो नंबर काऊं आहे, हाणे 8 हलंदो असांजो, पर ही रिवाइज़ था कयूं जेके पोयूं इन असां पढ़ी आया हुआसीं लास्ट क्लास में। हरक असां चवंदा आहियूं न, त उहो साईं शकील साहिब जीअं चयो, चईं तव्हां थोरो लॻे पियो तेज़ आहे त थोरो हुनखे आस्ते रखिजे। त अॼु थोरो रिवाइज़ था कयूं, त जीअं उहा ॻाल्हि ज़हन में वधीक सम्झ में वेहे, जेका जेकॾहिं अॻु में न आई आहे। त हरकत वाहिद अरबी में हिनखे हरकतुन लिखिबो आहे। वाहिद लाइ जॾहिं बि लिखिबो आहे हरकतुन, हीअ तुन ईंदी आख़िर में, त मफ़्तूहा चइबो आहे हिनखे। ज़ाहिरा त या मुअनस आहे, ऐं वाहिदा इन जो जवाब छा आहे, उहो थींदो हरकातुन। ठीकु आहे, असां हरकात चवंदा आहियूं न, या सिंधी में चवंदा आहियूं हरकतूं, यानी हरकतूं, हरकत हरकतूं। ठीकु थियो। हरकत छा आहे? इहा निशानी आहे हिकिड़े क़िस्म जी, जंहिंसां उहा छा कंदी आहे, अखरनि खे आवाज़ ॾींदी आहे। 12 निशानियूं आहिनि क़ुर पाक में, इहे असांखे सिखणियूं आहिनि। ठीकु आहे। हरकत जो वरी मापो थींदो आहे, माना उहे जॾहिं अखर खे आवाज़ ॾींदियूं आहिनि, त आवाज़ केतिरो ड्रिघो थुलो थी सघे थो पियो। माना ईअं सोचिजे त आवाज़ खे 1 खां 6 खां हरकतूं ॾेई ड्रिघो करे सघिजे थो पियो। यानी कीअं, 1 हरकत जॾहिं हूंदी त उनखे चवंदा आहियूं असां तक़रीबन अधु सेकंड। 2 हरकतूं जेकॾहिं आवाज़ ड्रिघो कबो, त माना तक़रीबन आवाज़ उहो 1 सेकंड ताईं हलंदो। ऐं उन खां पोइ वरी 4 हरकतूं अंदाज़न 2 सेकंड, 6 हरकतूं अंदाज़न 3 सेकंड। ठीकु आहे न। माना यानी त असां जेकॾहिं कंहिंखे अखर खे ड्रिघो कयूं, त केतिरो ड्रिघो कयूं, ईअं न त सफ़ा 3 सेकंडनि जे बजाए 10 सेकंड माण्हू हले अल्लाह, ईअं ज़रूरी न आहे। उनखे ॾिसबो त उनते हरकत कहिड़ी आहे, ओड़े हिसाब सां अंदाज़ सां उनखे आवाज़ खे ड्रिघो कबो। जिते हरकत घणी आहे, लेट से किथे लिखियल आहे मद 6 हरकतूं ड्रिघो करणो आहे, उनखे असां हिकिड़ी 2 हरकत ड्रिघो नथा करे सघूं, उहो बि ग़लति थींदो। माना मिक़दार पूरो हुजे। हाणे तव्हांखे ख़बर आहे त बा अखर जेको असांजो बा अरबी में, उनखे असां कयोसीं त फतह कसरा दम, इहो असां सिखियासीं त इहो हिकिड़ी हरकत आहे। फतह आवाज़ कीअं ईंदो आहे, अ ए उ, ब बे ब, हीअ फतह कसरा, हीअ दम। छा थियो, हीअ ज़बर आहे, हीअ ज़ेर आहे, हीअ पेश आहे। अरबी में छा चइबो, फतह कसरा दम। इहे घणियूं हरकतूं आहिनि, हिकिड़ी। माना घणो सेकंड, 1 हरकत माना अधु सेकंड बसि। अ ब ज क स ल म, जेको बि हुजे। अॻिते हलूं था पिया, उभी फतह, उभी कसरा, उभी दम। इहो असां पढ़ियोसीं त इहो आवाज़ अ न ईंदो आहे। आवाज़ कीअं ईंदो आहे, आ ई उ, सां आ ई उ, इनखे लॉन्ग वावेल चइबो आहे। हू फतह कसरा दम, उहे शॉर्ट वावेल्स आहिनि। हिन में छा थींदो आहे, हरकतूं पोइ 2 थींदियूं आहिनि। कंहिंमें हीअ जेको उभी फतह उभी कसरा आहे, इहे 2 हरकतूं थींदियूं आहिनि, माना 1 सेकंड आवाज़ हलबो। उन खां पोइ हाणे ॾिसो, असां हीअ सभु करे आयासीं। ही ब्लॉक में 12 हरकतूं आहिनि न, 3 हे सिखियूंसीं, 3 हे सिखियूंसीं, हाणे बाक़ी 6 थी वियूं, बाक़ी 6 थियूं रहनि। अॼु असां हिननि खे कंदासीं। पहिरियों सिखंदासीं तनवीन, उहो ही ब्लॉक,
पोइ वरी हिन बिलाक ते ईंदासीं शद ऐं जज़म आख़िर में पोइ वरी ही मद पढ़ंदासीं इंशाअल्लाह अल्लाह कंदो पूरो कंदासीं टाइम में अचूं था तनवीन इनखे अंग्रेज़ी में चइबो आहे ननेशन छा ननेशन ननेशन छा थींदी आहे डबलिंग ऑफ द वावल साइन असां ही पढ़ी आया आहियूं हे ॾिसो ही ब्लॉक करे आया आहियूं न हीअ छा आहे फतह हीअ छा आहे कसर ठीकु ऐं हीअ छा आहे फतह इहो ही दम ही फतह कसरा दम इहे वावल साइंस आहिनि इहे छा आहिनि शॉर्ट वावल्स चइबा आहिनि हुनखे वावल्स इन करे आहिनि त अंग्रेज़ी में जीअं तव्हां ॾिसां थो न AEIOU 5 वावल थींदा आहिनि उहे वावल न हुजनि त तव्हां जेको लफ़्ज़ ई कोन ठहंदो अरबी जा जेके अखर आहिनि 28 उहे सभु जा सभु नॉन वावल्स आहिनि माना कंसोनेंट आहिनि ठीकु इहा ॻाल्हि नोट कजो प्लीज़ उन्हनि में को वावल कोन्हे को इन करे जॾहिं वावल जी ज़रूरत पवंदी आहे त असां इहे हरकतूं लॻाईंदा आहियूं ठीकु हाणे ॻाल्हि इहा आहे त हिनखे डबलिंग जो मतिलबु इहो आहे त हीअ हिकु 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 आहे न निशानी इनखे असां डबल कंदासीं फतह खे डबल थी वियो कसरा खे डबल थी वियो दम खे डबल करे छॾियोसीं छा थी वई इहा थी वई तनवीन हीअ बि तनवीन थी वई हीअ बि तनवीन थी वई हीअ बि तनवीन थी वई हाणे हिननि जा नाला आहिनि असल में जेकॾहिं तनवीन सिखणु चाहियूं त ॻाल्हि ख़तमु थी वई बसि तेसि ताईं लेसन पूरो तनवीन ख़तमु पर न असां सिखूं था पिया सिखण में कुझु चंद ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि हीअ त अलिफ बा जेको स्कूल में जेको मदरसे में पढ़े थो उनखे बि अचे थो असांजी लेवल थोरी इन खां मथे आहे इनशा अल्लाह ताला असां सम्झूं था त क़ुर पाक में तदबुर कीअं कजे उन्हनि जी निशानियुनि जो फ़ाइदो कहिड़ो आहे उन्हनि खे कीअं सम्झणु खपे ऐं कीअं इस्तेमालु करणु खपे न फ़क़ति असां सम्झूं पर ॿिए खे सम्झाए सघूं असां उहे शागिर्द न आहियूं जेके सिर्फ़ु पंहिंजे लाइ सम्झंदा आहिनि न असांजो हिते मक़सदु छा आहे असां पाण सिखूं असांजी ॿिए खे सेखारे सघूं इन करे महिरबानी करे ध्यानु ॾियो जेका शइ सम्झ में न अचे उहो माण्हू सुवाल करे ठीकु आहे त डबलिंग ऑफ दी वावल साइन खे डबल करिणो आहे हीअ हिकु फतह ई ॿ फतह थी वियूं हिकु कसरा ॿ कसरा हिकु दम ॿ दम इहा थी वई तनवीन ख़तमु हाणे तनवीन आहे दर हक़ीक़त छा हाणे इन में हिकिड़ी ॿियो नुक़्तो आहे दर हक़ीक़त आहे क़ुर पाक में जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त कंहिं अखर खे नून ॾियण बग़ैर नून जो आवाज़ ॾियणु हाणे इहो तव्हांखे थी सघे थो ॾुखियो लॻे सम्झण में पर तमामु सवलो आहे क़ुर पाक में अखरनि न कई बि कहिड़ो बि अखर आहे उन में असां नून शामिल कंदा आहियूं आवाज़ नून जो पर नून लिखंदा न आहियूं कीअं ॾिसो बाज मिसाल में खणूं था पिया हीअ छा आहे फतह कसरा दम ठीकु असांखे ख़बर आहे न इहा इन जो आवाज़ कीअं हुयो ब बे ब अधु सेकंड हिकिड़ी हरकत अधु सेकंड ठीकु हाणे असां अचूं था पिया इहा सिंगल साइन आहे हिकिड़ी आहे हाणे इहा छा आहे फतह कसरा दम हिकु हरकत आहे न ऐं तनवीन जी निशानी में ॿ फतह ॿ कसरा ॿ दम या ॿ पेश अचनि था ठीकु इन करे तनवीन छा थींदी आहे ॿिनि हरकतुनि बराबरि थी वेंदी आहे हिकु हरकत बराबरि न थींदी आहे हिकु हरकत हूंदी आहे अधु सेकंड ऐं हीअ घणी थींदी तनवीन ॿिनि सेकंडनि बराबरि हिकु सेकंड बराबरि फतह कसरा दम अधु सेकंड हिकु हरकत ॿ हरकतूं हिकु सेकंड बराबरि ठीकु हाणे ॾिसो हीअ मिसाल जेको खणी आयासीं छा थी वियो हिन ते बा खे ॿ ज़बर ही ॿ फतह अची वयूं ॿ ज़बर अची वयूं ही हिनखे ईंदो सॉरी ही त बिल्कुलु ग़लति थियो हिनखे ईंदियूं कसरा ठीकु आहे हिन ते कसरा ईंदी दम फतह त हुते अची वई कॉपी कयो न इन करे थियो कोन्हे ठीकु आहे ॿियो हिनखे बि करे छॾियऊं करेक्शन हिते दम माना बसि ॿ दम थी विया सुठा हक़ीक़त में ही लफ़्ज़ सही न आहिनि ॿ फतह न थींदो छो जो ॿ सिंधी आहे फतह अरबी आहे इहे ॿ ठहनि कोन था इहा कहिड़ी ग़लती अॻु में तव्हांखे ॿुधायां थो अची करे ॾिसो बल्कि ही हिते खणी था अचूं सिधा हीअं ठीकु थियो ॾिसो हिते छो जो हुन में कसरा ॾिनल कोन्हे उन में फतह ॾिनल इन करे उहो ग़लति पियो लॻे इन करे उहो सही करणु लाज़मी हुयो न त कंफ्यूजन थिए हा तमामु ठीकु थियो वरी अचे
ॾिसो ब बे ब इनखे डबल काउंट कयूं त कीअं बन बिन बुन ॿ फतहा ही के ॿ कसरा ॿ पेश पर हिनखे असां ॿ फतह न चवंदासीं छो जो फतहतुन माना हिकिड़ी फतह ॿ फतह जे लाइ अरबी में अलॻि लफ़्ज़ आहे उहो छा थींदो हुनखे फतहताने हीअ छा थींदो फतहताने हीअ छा थींदो कसरताने हीअ कसरा हुई न कसरताने हीअ दम आहे न दमताने अरबी में हिकिड़े नंबर ॻणण लाइ हिकिड़ो तरीक़ो आहे असां वाहिद लाइ जीअं चवंदा आहियूं ऐं ॿियो ॿिनि माण्हुनि लाइ हूंदो या ॿिनि अददनि लाइ हूंदो त उनजो तरीक़ो ॿियो आहे ॻणण जो ऐं ॿिनि खां मथे हूंदा त उनखे वाहिद चइबो आहे हिकिड़ो थींदो आहे वाहिद इस्नान ऐं जमा इहो अरबी जा क़ाइदा आहिनि माना ॿिनि माण्हुनि लाइ तव्हां असां ईअं चवंदा आहियूं न त माना मां असां या मां हिकिड़ो माण्हू असां में ॿ बि अची सघनि था पिया असां में 20 माण्हू बि अची सघनि था पिया तूं हिकिड़ो माण्हू तव्हां ॿ ॼणा थी सघो था पिया तव्हां 20 बि माण्हू थी सघो था पिया 30 बि थी सघो था पिया 4 बि थी सघो था पर अरबी में ईअं न आहे अरबी में हिकिड़े माण्हू लाइ हिकिड़ो नंबर आहे माना ॻाल्हाइण चवण जे लाइ उनखे वाहिद चइबो ऐं जॾहिं ॿ हूंदा त उन लाइ अलॻि आहे उन लाइ इस्नान चइबो उन लाइ कीअं त मिसाल तव्हांखे ॾेखारियां थो ॾिसो ॿिनि जे लाइ ही फतह तान थियो कसरत तान दम तान हाणे तव्हां ॾिसो हिन में ही घणी हरकतूं आहिनि ॿ थी वियूं छो जो जमा थी वियो न त इहे थींदो हिकिड़ो सेकेंड जो आवाज़ हाणे इहो ॿिनि हरकतुनि बराबरि थींदी इहो थी वियो हाणे तव्हां जॾहिं इहो ॾिठो त ही फतह ताना कसरताना दम ताना ही ता मरबूता चइबो आहे हिनखे जॾहिं हीअ असां लिखूं था पिया त हीअ ता मरबूता न आहे इहा छा आहे ता मफ़्तू आहे अरबी में ॿई इहे ता थींदियूं आहिनि हाणे हिननि जो फ़र्क़ु कहिड़ो आहे त जॾहिं तव्हां हीअ ता लफ़्ज़ जे आख़िर में ईंदी आहे जॾहिं त हीअ ता विच में ईंदी आहे पहिरियों बि को अखर आहे हिते पोइ बि हिते को अखर आहे हिनखे मफ़्तूहा चइबो आहे ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे इहो ज़हन में अचे थो त इहो लफ़्ज़ फतह तान कसरत तान या दम तान तान जे आवाज़ सां मिलंदड़ जुलंदड़ क़ुर पाक में कहिड़ी सूरत आहे जेका असां पढ़ंदा आहियूं हुन में अहिड़ो आवाज़ ईंदो आहे ईअं लफ़्ज़ उहे न आहिनि पर आवाज़ ईअं ईंदो आहे ठीकु आहे कहिड़ो आवाज़ उहे फतह आन 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 आख़िर में छा आहे आन 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 यादि कयो फबी अय्याला रब्बिकुमा तुकज़िबान छा थी वियो आहे आन इहो कंहिंखे चयो आहे अलाह पाक सूरह रहमान में या माशर अल जिन्न वल इंस घणा ग्रोह आहिनि एक ग्रोह ऑफ घणा जेके आहिनि माना जमात कंहिंजी जिन्न ऐं इंस जी ॿ जमातूं थियूं न जॾहिं बि ॿिनि लाइ ईंदो आहे उन लाइ क़ुर पाक में माना या अरबी जे में चइजे उन में लिखण जो ऐं पढ़ण जो तरीक़ो ॿियो हूंदो आहे ॿिनि जे लाइ उहो कहिड़ो आहे तुकज़िबान जेकॾहिं घणा हुजनि हा त ॿिनि खां मथे तुकज़िबून ठीकु थियो ऐं कज़िब हिकिड़े जे लाइ कज़िबान ॿिनि लाइ थी वियो अहिड़े नमूने सां त उहो ही जेको आन आहे न इहो महिरबानी करे नोट कयो तमामु इम्पोर्टेंट ॿिनि जे लाइ इहो ॿिनि खे ॻणण जो आवाज़ थींदो आहे आन ॿिनि खे कंहिं बि ॿ शयूं हुजनि माण्हू हुजनि या को जानवर हुजे या को ॿी का शइ का टेबल हुजे कंप्यूटर हुजे ॿिनि खे ॻणण लाइ आवाज़ इहो थींदो आहे आन ठीकु थियो अॼु इहा ॻाल्हि सिमखीसीं ॿियो अचूं था तनवीन में नून लिकल हूंदो आहे नून कहिड़ो नून ज़बर न नून पेश न नून जज़्म नून सुकून उहो लिकल हूंदो आहे ऐं जंहिं अखर ते जज़्म हुजे हुनखे छा चइबो आहे मजज़ूम ठीकु मजज़ूम न चवंदा असां मजज़ूब आहे जेको जज़ब में हुजे मजरूर हुआ जंहिं जुर्म कयो हा मफ़ूल माना फ़इल जो जे ते असरु थिए मफ़ूल अहिड़े नमूने सां जंहिं अखर ते जज़म आहे उनखे छा चइबो मजज़ूम जंहिं ते फतह हुजी उहा त मफ़तूह जंहिं ते कसरा हूंदी मक़सूर ठीकु मुकसर हूंदो आहे मक़सूर ख़बर न मां ॾिसां चेक कयां बहरहाल
ओहो उन खां पोइ हाणे असां जॾहिं इहो सम्झियोसीं त तनवीन ॿ हरकतूं थींदियूं आहिनि इनखे कीअं पढ़िबो आहे अचो थोरो ॾिसूं था। असां मिसाल था खणूं हिन अलिफ जो फॉर एग्ज़ाम्पल, त हीउ छा थियो, ॿ फतहा ॿ कसरा ॿ दमा, पढ़िबो हिनखे कीअं अन। तव्हां ॾिसो माना जॾहिं असां अन था पढ़ूं त हिन ते असां नून आहे न, नून लिकल आहे पर नून जो आवाज़ ईंदो अन इन उन, नून जो आवाज़ आयो पर हिन में नून आहे कोन। ॿियो मिसाल था खणूं जीम, जन जिन जुन, नून कोन्हे नून जो आवाज़ ईंदो। ठीकु आहे, मां म्यूट कयां सभिनी हिते। नून कोन्हे पर छा थींदो, नून जो आवाज़ ईंदो। ठीकु थियो साईं। हाणे पाण था पिया पंहिंजी स्लाइड ते हाणे पोइ ते वञणो पइजी वियो। माना तनवीन में नून लिकल हूंदो आहे, इहा शइ तमामु लाज़मी आहे सिखणु, छो जो अॻिते हली इहा ॾाढी कमु ईंदी वरी जॾहिं असां क़ुर पाक पढ़ण जा क़ाइदा सम्झंदासीं। त हींअर त असां थोरो लफ़्ज़ था सम्झूं न तजवीद जा, पोइ वरी क़ाइदा कानून सम्झंदासीं। ठीकु आहे, अच्छा हीउ बि सम्झोसीं, हीउ बि सम्झोसीं, इहो अची वियो असांजो। ठीकु थियो, नून लिकल हूंदो आहे। अॻिते हलूं था पिया। हाणे लफ़्ज़ ई ॾिसो, क़ुर पाक में छा आयो आहे, कसीरन, कसीरन। उन खां पोइ हीअ आयो आहे जन्नातिन, ही फतहन, ही कसरा जो मिसाल आहे। जन्नातिन लिखियल कीअं आहे, जन्नातिन, पर ही नून हिन में कोन्हे, पर पढ़ंदासीं कीअं, जन्नातिन। ठीकु थियो, हिन में अज़ीमुन, भई नून त हिते कोन्हे पर तनवीन जे करे हिन जो आवाज़ छा ईंदो, अज़ीमुन। ठीकु थियो, इहा ॻाल्हि सही। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे, तव्हां हिते थोरो ॾिसो त जन्नातिन असां जॾहिं हिते कसरा ॾिनीसीं, हिते तव्हां दम ॾेई छॾीसीं ॿ, हिते बि ॾिनीसीं फतह, पर ही लफ़्ज़ अॻियां अची वियो आहे, अखर अलिफ। इहो कानून आहे अॻ में, वरी इहो यादि रखणु खपे। कहिड़ो, फतह तान जॾहिं थींदो, जॾहिं असां तनवीन ठाहिण लाइ ॿ फतूं ॾींदासीं कंहिं अखर ते, त उन अखर बैदि अलिफ ॾियणु लाज़मी आहे। ठीकु थियो, कीअं सूर नसर आहे न, इन जो कानून आहे। ॾिसो हे किथे लिखियो पियो आहे कीअं, फी दीनिल्लाहि अफ़वाजा, पढ़िबो ईअं आहे, जॾहिं सुकून कबो आहे त अफ़वाजा पढ़िबो आहे। हीअ छा लिखियल आहे, अफ़वाजन अॻ में अलिफ अथसि, तवाबन उन खां पोइ अलिफ आहे। इहो तव्हां अॻ में कॾहिं नोट कयो, अॼु इहो नोट कजे। इहो इन करे छाजे करे आहे, इहो कानून आहे। कसरा ऐं दमा जा जॾहिं असां तनवीन ठाहींदा आहियूं त उन खां पोइ अलिफ ॾियण जी ज़रूरत न आहे, कंहिं बि अखर जी ज़रूरत न आहे, पर फतह लाइ इहो ज़रूरी आहे त उन खां पोइ अलिफ अचे। ठीकु थियो, हाणे तव्हां ॾिसो त किताब हिकिड़ो लफ़्ज़ आहे असां वटि, किताब चवंदा आहियूं, इहो असांजो कॉमन नाउन आहे। हाणे इनखे अरबी में छा चवंदासीं असां, किताबुनि, माना हिकिड़ो किताब, इनखे नकिरा चइबो आहे। इनखे असां किताबुनि खे किताबनि किताबिन बि लिखी सघूं था पिया जुमिले में अची करे कंहिं सबब जे करे, पर ही नकरा माना कॉमन नाउन। माना इन में तव्हां इहो ॾिसो त तनवीन मां हिकिड़ो फ़ाइदो इहो बि थिए थो त जिते तव्हां तनवीन ॾिसो, उन जो मतिलबु इहो हूंदो आहे त इनखे कॉमन नाउन करे उन इस्म खे लिखियो वियो आहे। तनवीन जो इहो बि फ़ाइदो आहे हिकिड़ो, तनवीन जो इहो बि सबबु आहे, मक़सदु हिकिड़ो इहो जेको फ़ाइदो आहे या उनजो जंहिं लाइ कमु ईंदी आहे, त उन अखर खे, छो जो इस्म आहे न, किथे किताब अचिणो हूंदो त उनखे जेकॾहिं असांखे कॉमन नाउन करिणो पवंदो त उनखे क़ुर पाक था ॾिसूं त उनखे या तनवीन ॾिनल हूंदी, चाहे पेश दम वारी, चाहे फतह वारी, चाहे कसरा वारी। मक़सदु छा थियो त इहो कॉमन नाउन खे करण जे लाइ तनवीन ईअं कमु ईंदी आहे। हाणे शद था अचो, इहा तनवीन थी पूरी, ॿ हरकतूं थींदियूं आहिनि ऐं नून हिन में लिकल थींदो आहे, तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि, बसि ॿ ॻाल्हियूं थियूं। ठीकु थियो, उन खां पोइ शद, शद जो कानून छा यादि रखणु खपे त जंहिं अखर ते शद आहे उनजी माना उहो अखर ॿ दफ़ा लिखियल आहे। कीअं, बा ते शद आहे न, हिन जो मतिलबु छा थियो, इहे बा ॿ दफ़ा लिखियल आहे बसि, या किथे बि बा ॿ दफ़ा लिखियल हुजे तव्हां चओ भई बा ते, हिनखे ख़तमु करे बा ते शद ॾेई छॾियो, ॻाल्हि साॻी आहे।
हाणे जेकॾहिं बा ते शद हुजे ऐं उन ते फतह हुजे त पोइ छा थींदो? ॿ बा त थींदियूं पर ॿिन्ही ते ज़बर न हूंदी। पहिरें ते ही छा थो सुकून ईंदो, ॿिए ते फतह ईंदी। जेकॾहिं बा खे ज़ेर लॻल आहे शद खां पोइ ही बे आहे न, ही हिन जो मतिलबु छा थींदो? बा पहिरीं ते सुकून ऐं उन ते कसर, आख़िरी ॿी ते कसर। हे जॾहिं असांजो बु लिखियलु आहे, ठीकु, बु लिखियलु आहे जेकॾहिं शद खां पोइ, त हिन जो मतिलबु छा थींदो? पहिरें हर्फ़ ते सुकून या जज़म, ॿिए हर्फ़ ते पेश ईंदो, उहे पर पोइ ब बे ब, ईअं ब बे ब, ठीकु थियो। शद अगेन, शद खे असां जेकॾहिं थोरो खोले करे लिखूं त पहिरें दाल ते शद बि ईअं लिखी सघिजे थी। असां हीअं लिखंदा न आहियूं, हीअं असां हीअं करे छॾींदा आहियूं, पर हीअं असां चई सघूं था त पहिरें ते जज़म आहे, ॿिए ते फतह आहे। त इहे शद घणी हरकतूं थींदियूं आहिनि, ॿ, छो जो ॿ अखर अची विया न हिन में, इहे ॿ हरकतूं। हिकु हरकत माना तक़रीबन अधु सेकंड, ॿ हरकतूं माना आवाज़ तक़रीबन 1 सेकंड रुको। उन खां पोइ अचो, हाणे ॾिसो जेकॾहिं असां चऊं था पिया ही लिखियल आहे अब, बा ते शद ऐं फतह आहे न, त इहो थींदो अब, हिन ते न ज़बर अचणु खपे ही, ऐं ही अब बे त ॾिसो हिन ते कसरा आई, ऐं ही अब हुजे त हिन ते पहिरें ते जज़्म, ॿिए ते दम, अब, अहिड़े नमूने सां। इहो अंग्रेज़ी में बि असां कंदा आहियूं। तव्हां ॾिसो छा लिखियलु आहे, ही असां चवंदा आहियूं कहिड़े ज़बर ज़ोर ॾियणो हूंदो आहे न, त हीउ लिखियलु आहे बटर, BUTTR। तव्हां हिनखे छा पढ़ंदव? बटटर न, बटटर न थींदो। टे पहिरीं ते सुकून ईंदो, ॿिए ते हरकत ईंदी, बटर बटर बटर, अहिड़े नमूने सां अब बे अब, ठीकु थियो। जज़्म या सुकून, जंहिं अखर ते जज़्म आई माना उन अखर ते का हरकत कान्हे, यानी उहो अखर छा आहे? मजज़ूम आहे। मजज़ूम माना गैर मुतहरक आहे, उन ते हरकत न आहे, ठीकु आहे। ऐं जज़्म ऐं सुकून ॿई चई सघजनि था पिया, ठीकु। मद अचूं था हाणे आख़िरी ॻाल्हि ते, मद क़ुर पाक में मद ॿिनि क़िस्मनि जी आई आहे, हिकिड़ी नंढी मद आई आहे, ॿी वॾी मद। बसि क़ुर पाक में तव्हांखे सिर्फ़ु इहे नज़र ईंदियूं। हाणे हिननि जा कानून कहिड़ा आहिनि पढ़ण जा, उहे ॾिसंदासीं। थुले लेखे ॾिसबा न त इहो वॾो कम अज़ कम 2 लेसन हिन जा थी सघनि था पिया, कम अज़ कम अॼु जे लेसन खां पोइ बि। पर असां हिनखे थुले लेखे ॾिसंदासीं जीअं आम असांखे क़ुर शरीफ़ सवलो सम्झ में अचे। हाणे हिकिड़ी क़ुर पाक में आयत आहे, वलक़द नज्जैना बनी इसराईल, आहे न, इहो सूरत दुखान में आहे। हाणे नज्जैना बनी इसराईल, बनी जेको आहे हीअ नंढी मद आहे, हीअ निशानी ॾिसो था, ऐं हीअ निशानी ॾिसो था इसराईल, ओ हीअ वॾी मद आहे। हाणे ॿिन्ही में फ़र्क़ु नोट कयो। वॾी मद में हेठि हिकु अणी ॾिनल आहे, ओ हीअ अणी आहे, ऐं हीअ सुमूदन हीअं, हिन में हिकिड़ो हेठि वकड़ आहे, ॿियो वकड़ आहे, पर हिन में वकड़ कोन्हे, ओ हिकिड़ी अणी आहे छड़ी। महिरबानी करे क़ुर पाक खोले करे सिफ़ो कोई बि न अञो त ॾिसिजो त कहिड़े अखर ते नंढी मद आहे, कहिड़े अखर ते वॾी मद आहे। इन खां अलावा टी मद नज़र अची वञे हिकदमि मूंखे फ़ोन बि कयो, मैसेज बि कयो, ग्रुप में बि कयो, त मां टी मद बि ॾिठी आहे क़िस्म जी क़ुर पाक में, इहा बि आहे, तव्हांखे नज़र कोन ईंदी। इहे फ़क़ति 2 मदूं आहिनि, ठीकु। हाणे ही वॾी मद कम अज़ कम क़ुर पाक में 2000 भेरा आई आहे, ऐं नंढी मद 3000 भेरा। माना असां जेकॾहिं कानून हिन जो न सम्झंदासीं त 2000 भेरा जेकॾहिं का इहा मद आई आहे, त माना उन सां कानून सही नथा पढ़ूं। थी सघे थो असां सही पढ़ंदा हुजूं, छो जो असां क़ुर पाक पढ़िया आहियूं नंढे हूंदे न, त थी सघे असां सही बि पढ़ंदा हुजूं, जेके न त असांखे सम्झणो आहे, ठीकु आहे। हाणे मद जेको आहे माना छिकणु, स्ट्रेच करणु, मुदत चवंदा न असां घणी मुदत हिते रहियो, मुदत लफ़्ज़ बि मद मां निकितल आहे। अरबी में 3 अखरनि जिन ते मद ईंदी आहे, यानी उहे अखरनि खे छिकण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। कहिड़ो? अलिफ वाव या। इन्हनि ते मद ईंदी, ॿियनि अखरनि कंहिं ते मद कोन्हे का। तव्हां जेका बि ॾिसंदो, इहे 3 अखर छा चवंदा आहिनि? हरूफ मद, हिकु हर्फ़ आहे, ऐं घणा थी विया इहे, हिक खां मथे न 3 आहिनि, त पोइ हरूफ मद आहे, ठीकु थियो। ऐं जेकॾहिं छड़ो 2 हुजनि हा न, त हिनखे असां हरूफ न लिखूं आहे, छो जो हरूफ जमा जे लाइ आहे, 2 खां मथे जे लाइ। 2 हुजनि हा त इन लाइ अलॻि लफ़्ज़ हुजे,
हरफान आन अचे हुन में सम्झ अहिड़े नमूने सां कोई हरफान वरी छाकाणि जो ॿिनि खां मथे आहिनि इनखे असां जमो खणी ईंदासीं हुरूफ़ अचो अॻिते मद जा ॿ क़िस्म आहिनि हाणे हू त निशानियूं कहिड़ियूं आयल आहिनि उहे उहो थियो त ॿिनि क़िस्मनि जूं निशानियूं क़ुर पाक में आहिनि हाणे ॿियो इहो ॾिसंदासीं त मद जा क़िस्म घणा आहिनि मद जा ॿ क़िस्म आहिनि मद असली या मद तबेई हिन में थींदो तबेई तबेई तबई न आहे तबेई हिनखे तबेई चवंदा आहिनि ठीकु आहे हलो वरी पोइ मद जा घणा क़िस्म थिया ॿ क़ुर पाक में मद घणे क़िस्मनि जी आई आहे ॿिनि क़िस्मनि जी माना उहा जेका लिखियलु आहे उहा ॿिनि क़िस्मनि सां आहे जॾहिं त मद जा क़िस्म सम्झण जे लाइ कानून जे लाइ उहे बि ॿिनि क़िस्मनि जा आहिनि ठीकु आहे कहिड़ा आहिनि मद तबेई माना हुनखे चइबो असली मद या मद तबेई उहो ई अची वियो छो जो आख़िर में अची वियो न ख़तमु थियण ते हलिया असां बसि सॉरी हेठि मद असली या मद तबेई ऐं ॿियो क़िस्म आहे मद फरी हाणे मद असली या अलमद तबेई अलमद चइजे छड़ो मद चइजे हिनखे असां अंग्रेजी में छा चवंदा आहियूं नेचुरल मद ऐं नेचुरल मद कहिड़ी आहे उहे 3 अखर ॿुधायामांव इहा अलिफ वाव या पर हुनजो हिकिड़ो कानून आहे छड़ो अलिफ वाव या न हिनखे चवंदा आहियूं असां अलिफ मद या मद वाव मद अलिफ या वाव इहे छा हूंदा आहिनि जॾहिं कंहिं अखर ते ज़बर हुजे ऐं अखर खां बाद अलिफ अचे त उनखे अलिफ मद चइबो आहे जॾहिं कंहिं अखर ते ज़बर हुजे न हीउ को अखर आहे उन ते ज़बर आई उन खां पोइ अलिफ आयो त हीउ छा थी वेंदो अलिफ मद ऐं जॾहिं कंहिं अखर ते ज़ेर आहे ऐं अखर खां पोइ या आई त उनखे छा चइबो या मद उहो या मद ऐं जंहिं अखर ते पेश हुजे हिन ते हे अखर आहे हिन ते पेश आहे ठीकु आहे ऐं अखर खां बाद वाव अचे वाव आयो त उनखे वाव मद चइबो आहे वाव मद इहो हिन जो ॿियो तरीक़ो आहे सिखण जो जेके आमतौर ते ईअं न ॿुधाईंदा आहिनि को बि तव्हांखे सेखारींदो त ईअं न ॿुधाईंदो त भई कंहिं अखर ते ज़बर आहे त उन खां पोइ अलिफ आहे ज़ेर आहे त पोइ या आहे पेश आहे त पोइ वाव उन्हनि जो तरीक़ो कहिड़ो आहे ॿियनि जे सेखारण जो उहो ई आहे उहे पहिरियों चवंदा अलिफ माना फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं तव्हांखे वाव मद सेखारणी वाव मद जो तरीक़ो छा ॿुधाईंदा उहो वाव जंहिंखां पहिरें अखर ते पेश हुजे उनखे वाव मद चइबो मसलन नू ठीकु आहे ऐं अहिड़े नमूने सां उहो अलिफ जंहिंखां पहिरें अखर ते फतह अचे उहो छा थींदो अलिफ मद उहो उहा ये जंहिंखां पहिरीं कसरा अचे उहो थींदी या मद त इहे नेचुरल मद चइबो आहे हिननि खे हाणे हिननि जो हिकिड़ो ॾाढो सुहिणो मिसाल आहे क़ौलुहु ताला नू ही हा हे क़ुर पाक में हिते कंहिं लफ़्ज़ आयल आहे इहो उन में जे नू ही हा इन्हनि में हिननि इहो कढियो आहे त ॾिसो वाव खां पहिरीं पेश आहे त इहो ही छा वाव कहिड़ो थियो वाव मद नेचुरल मद ऐं या खां पहिरीं जेको अखर आहे उन ते छा आहे कसर आहे त इहो छा थींदो या कहिड़ी आहे इहा थींदी या मद आहे हा माना हिन अलिफ खां पहिरीं अखर ते फतह आहे इहो अलिफ कहिड़ो थींदो आहे हिनखे चइबो अलिफ मद इहे अलिफ मद वाव मद या मद 2 हरकतूं नेचुरल मद माना 2 हरकतूं ठीकु थियो हाणे चऊं था पिया इन्हनि खे ई मद तबई या मद असली चवंदा आहिनि फ़िलहाल फॉर एग्ज़ाम्पल अलिफ मद सां आवाज़ कहिड़ो निकिरंदो आहे आ या मद सां ई वाव मद सां ऊ आवाज़ निकिरंदो आहे जीअं असां छा चयोसीं नू ही हा ठीकु थियो हाणे इन्हनि खे केतिरो छिकणु घुरिजे हरकत 2 हरकतूं माना 1 सेकंड ठीकु आहे हीउ थोरो नंढिड़ो मिसाल आहे ॾाढो सुठे नमूने सां तव्हांखे सम्झायल आहे हिते पोइ सेशन पंहिंजो ख़तमु था कयूं मुंहिंजे ख़्याल टाइम ओतिरो असां जेको ॾिनोसीं पूरो थियण वारो हाणे हीअ जेका 1 फतह आहे न त 2 वॾो वाविल जेको आहे 2 हरकतूं माना ही शॉर्ट वाविल आहे हीउ वॾो वाविल थींदो हीअ जेको अलिफ मद या मद ही वाव मद इन जा उचार कीअं थींदा आहिनि आ ई उ हिते छा थींदो आहे हिकिड़ी जॾहिं ज़बर फतह आई त छा थींदो ए उ ऐं जेकॾहिं हिते थींदो ही माना अलिफ मद आ या मद ई उ माना वाव मद उ इन जो मिसाल कीअं आहे हिते ब ज हिते थींदो बा जा स क सा का आवाज़ ईअं थिए थो न अलिफ जो
जीअं क़ुर में आयल कीअं आहे, काल ये अलिफ मद थी वई, कील ये या मद थी वई, कालू ये वाव मद थी वई। ये सॼो हिन जो मिसाल आहे, जेके सम्झ में न अचे वरी पुछे, पर ही सभु हिनखे पूरो चार्ट ॾिनल आहे वधीक सम्झण जे लाइ इनशा ताला। अच्छा, हाणे नंढी मद जेको आहे उनखे केतिरा हरकत छिके सघिजे थो, 2 हरकतूं छिके सघिजे थो, इहो ॿुधायोसीं। ठीकु आहे। उन खां पोइ वॾी मद जॾहिं ईंदी त उन में ही 4 असां ॾींदासीं, उन खां पोइ पंहिंजो लेसन ख़तमु था कयूं। बाक़ी असां सम्झण लाइ पोइ हली सघूं था पिया, पर छा थींदो आहे, वॾी मद वारे अखर बैदि जॾहिं बि हमज़ा अचे त उनखे 4 हरकतूं छिकिजे, शद अचे त उनखे 6 हरकतूं, हरूफ मुक़त्तियात अचनि त उन्हनि में बि 6 हरकतूं, ऐं 2 जज़म अचनि त उन में वरी कानून इहो आहे त 2, 4 या 6 हरकत करे सघिजे थो। तॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त आमीन के चवंदा आहिनि आमीन, सभु सही आहे। ठीकु आहे। उहो तव्हांखे मां उहो थोरो मिसाल थो ॾेखारियां। हीअ आहे शेयर कबियूं, तव्हां पोइ हुन में ॾिसी छॾिजो, हाणे टाइम कोन्हे वधीक हिन में एक्सप्लेन करण जो। हीअ मद वाजिब आहे, ऐं ॿियो हीअ थींदो मद लाज़िम 6 हरकतूं, उन खां पोइ ही हर्फ़ मुक़त्तियात लाज़िम। अच्छा, ही 15 आहिनि कुल टोटल। ठीकु आहे, 14 अखरनि सारी। उन खां पोइ ही साॻे नमूने सां मद जाइज़, वरी ही पोइ घणियूं लेसन खपे हिन ते। मद आरिज़ आहे न, इहा इंपॉर्टेंट आहे। मद आरिज़ लिखियल न हूंदी आहे। छा हूंदी आहे? लिखियल न हूंदी आहे। असां चवंदा आहियूं न भला द, इहो तमामु सम्झणु ज़रूरी आहे। साईं मूंखे हिकिड़ो मिनट ॾिजो, छड़ो बसि मुंहिंजो लेसन ख़तमु आहे हिते, आख़िरी ॻाल्हि थो सम्झायां। त ॾिसो, असां छो चवंदा आहियूं भला दलीन, छाकाणि जो हीअ जेको आहे न अलिफ आहे, अलिफ जे मथां जॾहिं हीअ मद आई आहे, हिन मद खां पोइ पहिरीं हीअ जेका आहे न, हीअ फतह आई आहे न, त अलिफ मद थियो। ठीकु आहे। अलिफ मद खां पोइ जेको खां पोइ जेको अखर आहे उन ते शद आहे न, उन ते शद आहे, त इहो असां 6 हरकतूं कंदा आहियूं। इहो थियो हिते। पर वलदालीन में जॾहिं तव्हां ॾिसंदव त हीअ ली न लिखियल आहे, ली न, पर असां छा था पढ़ूं, लीन, छो जो असां हिते बीहूं था न, वलदालीन। हाणे जॾहिं ही 2 मद आयूं, ॾिसो 2 मद या 2 सुकून आया न, त हीअ मद हिनखे चइबो आरज़ी, छो जो हीअ असां आख़िर में नून फतह खां बजाए हिनखे असां नून सुकून करे छॾियोसीं न, सुकून कयोसीं त माना आरज़ी असां ॾिनीसीं न, इहा जज़्म। हाणे इहा मद लिखियल बि न हूंदी आहे। कॾहिं बि तव्हां ॾिठो आहे त नून ते जज़्म लिखियल हुजे? न, कॾहिं न हूंदी आहे, पढ़िबो ईअं आहे। ऐं हाणे आयतुल कुर्सी पढ़ो न, व इलैहि तुरजाऊन, हाणे नून ते ज़बर आहे, असां सुकून कंदा आहियूं, जज़्म ॾेई छॾींदा आहियूं। जॾहिं बि 2 जज़्मूं गॾु ईंदियूं, उनखे तव्हां 2 हरकतूं, 4 या 6 हरकतूं छिके सघिजे थो, सभु सही आहे। तव्हां पढ़ो लीन, ख़तमु करे छॾियो, उन खां पोइ लीन चओ तॾहिं बि ठीकु आहे। माण्हू उन में चवंदा आहिनि न लीन, घणो डिघो करे वेंदा आहिनि, उहो बि सही आहे। ॾाढो सुठो मिसाल आहे हिन जो आमीन। आमीन, 2 जज़्म आहिनि न, आमीन बि ठीकु आहे। ठीक थियो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक अल्लाह पाक सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में ग़लती थिए त अल्लाह साईं रहम फरमाए, माफ़ फरमाए। ठीकु आहे। वीडियो बंदि था कयूं।